मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आले मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द रशद वहतदा व मन यअसिल्लाह व रसूलहु फ़क़द ज़ल्ल व गवा। अम्मा बाद फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूर मुहदसातुहा व कुल्ल मुहदसतिन बिदअ व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हमज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनु उद्ख़ुलू फ़िस्सिल्मि काफ़्फ़ा वला तत्तबिऊ ख़ुतुवातिश शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रमज़ान जो भलारो ऐं बाबरकत महीनो असां खां मोकिलाए चुको आहे ऐं वरी 11 महीननि खां पोइ इहो अज़ीम महीनो हिकु दफ़ो वरी ईंदो। रमज़ान जो अचणु यकीनी आहे पर असांजो हुजणु यकीनी कोन्हे। तंहिंजे करे उहे माण्हू वॾा ख़ुशनसीब आहिनि जिन रमज़ान जे अंदरि ईमान एहतिसाब जी हालत में रोज़ा रखिया, नमाज़नि जी अदायगी पाबंदी सां कंदा रहिया, अल्लाह जे रस्ते में सदक़ात ऐं ख़ैरात ॾींदा रहिया, तरावी जी नमाज़ पाबंदी सां अदा कंदा रहिया। उहे माण्हू यकीनन वॾा ख़ुशनसीब आहिनि। अल्हम्दुलिल्लाह जॾहिं बि रमज़ान जो अज़ीम महीनो ईंदो आहे असांजूं मस्जिदूं भरिजी वेंदियूं आहिनि ऐं वॾो तादाद नमाज़िन जो नज़र ईंदो आहे। पर इंतहाई अफ़सोस सां चवणो पवे थो जीअं शावाल जो चंड नज़र अचे थो त वॾो तादाद नमाज़िन जो हिकु दफ़ो वरी मस्जिद मां ग़ाइब थी वेंदो आहे। हालांकि जंहिं रब रमज़ान जे अंदरि नमाज़ फ़र्ज़ कई आहे उन ई रब बाक़ी 11 महीना बि नमाज़ फ़र्ज़ कई आहे। नमाज जो हिकु वक़्तु बि इंसान खे माफ़ न आहे। जेसि ताईं जीअरो आहे ऐं जेसि ताईं होश ऐं हवास क़ाइम आहिनि उनखे नमाज जो हिकु वक़्तु माफ़ न आहे। हत्ता कि जेकॾहिं कंहिं माण्हू खे अहिड़ी बीमारी लाहक थी वञे जो हुन जो पेशाब कंट्रोल न थिए, कपड़नि ऐं जिस्म जी पाकाई हू न रखी सघे, पर उन जे बावजूद बि उनखे नमाज जो हिकु वक़्तु नाहे छॾिणो। मूंखे यादि आहे वाक़ियो तक़रीबन 1994 जो आहे। ऐं उन ज़माने जे अंदरि लगातार मोती मस्जिद जे अंदरि पाण नमाज़ पढ़ाईंदो हुअसि, सवाइ ज़ोहर नमाज़ जे बाक़ी 4 नमाज़नि ते अल्हम्दुलिल्लाह पहुचंदो हुअसि। हिकु दफ़े हनफिया मस्जिद जे साम्हूं लंघे रहियो आहियां। बदीन शहर जो हिकिड़ो वॾो वापारी जेको हाणे गुज़ारे चुको आहे उन जो बरेलवी मकतब फ़िक्र सां तालुक़ु हो। मूंखे ॾिसी परे खां दां कयाई, डॉक्टर साहब हिकिड़ो मसइलो तव्हां खां पुछणो आहे। ऐं क़रीब थियसि
मूंखे चयाईं साईं तव्हांखे मालूम आहे त मूं ते अधु रंग जो हमिलो थी चुको आहे, हाणे मुंहिंजो पेशाब कंट्रोल कोन थो थिए। असांजे मौलवी साहिबान खां फतवा वरितमि, उन्हनि चयो त बाबा नमाज़ लाइ पाकाई शर्त आहे, तुंहिंजी पाकाई नथी रहे, तंहिं करे नमाज़ पढ़ण जी ज़रूरत बि न आहे। मूं चयो साईं उन मौलवियुनि बिल्कुलु ग़लति फतवा ॾिनी आहे। पाकाई जो शर्त उन जे लाइ आहे जेको पाकाई रखी सघे थो, जंहिंजे कंट्रोल में पाकाई रखणु नाहे त उनखे उन हालत में बि नमाज़ अदा करणी आहे, छो त अल्लाह ख़ुदि फरमायो आहे ला युकल्लिफुल्लाहु नफ़्सन इल्ला वुसअहा। अल्लाह ताला कंहिं बि इंसान ते उनजी ताक़त खां मथे बार नथो रखे। तव्हां खां पेशाब कंट्रोल नथो थिए बीमारी जे करे, इन ई हालत में तव्हां वुज़ू करे नमाज़ पढ़ो। नमाज़ क़बूल करणु मुंहिंजे रब जो कमु आहे। मूंखे यादि आहे उन दां करे हिकिड़ो शेर पढ़ियो जेको आउं उनखे ग़लति सम्झां थो, पर हुनखे वरी रहनुमाई मिली वई। मूंखे चयाई निगाहे मर्दे मोमिन से बदल जाती है तकदीर है। मुंहिंजो न साईं, तकदीर बदिलाइण वारो अल्लाह आहे, इंसान कोन्हे। मुंहिंजो फ़र्ज़ु हो तव्हांजी रहनुमाई करणु। जंहिं डॉक्टर साहिबु मुंहिंजे मौलवियुनि मूंखां नमाज़ छॾाए ॾिनी हुई, ऐं नमाज़ छॾे चुको हुअसि। अॼु तव्हांजे ॿुधाइण खां पोइ हाणे पाबंदी सां नमाज़ अदा कंदुसि। 1994 जो तक़रीबन साल तव्हीं अंदाज़ो लॻायो ग़लति फ़तवा माण्हू खे किथे पहुचाए थी, ऐं नमाज़ जी केतिरे क़दुरु अहमियत आहे। जेसि ताईं होश ऐं हवास क़ाइमु आहिनि, भले बिस्तरे दाख़िल आहे, उथी नथो सघे, उनखे लेटिल हालत में बि इशारनि सां नमाज़ अदा करणी आहे। तव्हां ॾिसो अल्लाह जो प्यारो पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आख़िरी दौर में तमामु घणी बीमारी हुई। हिकु दफ़े मस्जिद में आया इन ई हालत में जो हिकु तरफ़ सैयदुना अली बिन अबी तालिब रज़ी अल्लाह अन्हु आहे, ॿिए तरफ़ सैयदुना ग़ालिब बिन अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह अन्हुमा आहे। पाण ॿिन्ही जे कुलनि ते टेक ॾेई मस्जिद नबी में अचनि था। सहाबा चवनि था संदन पेरनि में एतिरी ताक़त न हुई जो हली सघनि, संदन पेर ज़मीन सां लॻंदा अचनि ऐं लकीर निकिरंदी अचे। अल्लाहु अकबर। अहिड़े हाल में बि अल्लाह जे नबी बा जमात नमाज़ अदा कई ऐं फरमाए विया अस्सलात अस्सलात वमा मलकत ऐमानुकुम। ऐं उम्मतियो दुनिया मां वञा पियो, पर ॿ नसीहतूं कंदो वञा थो। हिकु, नमाज़ जी पाबंदी तव्हांखे करणी आहे, ऐं ॿियो जेके तव्हांजा ज़ेर दस्त ग़ुलाम आहिनि तिन सां सुहिणो सलूक करणो आहे। दुनिया मां वेंदे बि पाण हुकूकुल्लाह ऐं हुकूकुल इबाद जी ॻाल्हि कंदा वञनि था, त हुकूकुल्लाह जे अंदरि नमाज़ जो इंतिहाई अज़ीम मर्तबो आहे। ऐं हुकूकुल इबाद जे अंदरि जीअं अल्लाह जे नबी फरमायो, उन ज़माने में ग़ुलामी जो निज़ाम हो, हींअर ग़ुलामी जो निज़ाम कोन्हे, पर तव्हांजे ज़ेर दस्त केतिरा वीचारा मुलाज़िम आहिनि, केतिरा आहिनि ज़मींदार जिन जे ज़मीननि ते हारी कमु कनि था, केतिरा वॾा सेठ आहिनि जिन जे कारखाननि ते ऐं दुकाननि ते ग़रीब मिस्कीन मज़दूर कमु कनि था, त उन्हनि जो फ़र्ज़ु आहे उन सां सुहिणो सलूक कनि। उहे ग़रीब माण्हू आहिनि जेके तव्हां वटि कमु कनि था, मज़दूरी कनि था, कोशिशि करे माण्हू उनखे ज़्यादा ॾियण जी कोशिशि करे, जेको उनजो हक़ आहे उन खां बि ज़्यादा ॾे। ऐं ख़ुशूसन रमज़ान जे महीने जे अंदरि तव्हां त असांजा इहे ग़रीब साथी बि पंहिंजनि ॿारनि बचनि सां गॾु अहिड़े तरीक़े सां ईद कनि जी असीं माना त मज़े सां ईद करियूं था। उन्हनि जो बि हक़ आहे त असां उन्हनि सां ताउन करियूं ऐं ख़ुशूसन पंहिंजे पाड़े खे बि ॾिसूं, छो त अल्लाह जे नबी जो फ़रमान मुबारक आहे। पाड़े जे बारे में पाण फरमाईंदा वल्लाहि ला युमिनु वल्लाहि ला युमिनु वल्लाहि ला युमिनु। 3 दफ़ा कसम खणनि था, हालांकि हिकु दफ़ो ॻाल्हि कनि तॾहिं बि हक़ आहे, पर चवनि था अल्लाह जो कसम उहो मोमिन कोन्हे, अल्लाह जो कसम उहो मोमिन कोन्हे, अल्लाह जो कसम उहो मोमिन कोन्हे। सहाबा अर्ज़ु कयो अल्लाह जा रसूल केरु? पाण अल्लज़ी ला यामनु जारुहु बवाइकहु,
जंहिंजे ईज़ाइण खां उनजो पाड़ेसरी महफ़ूज़ न आहे उहो मोमिन कोन्हे, भले नमाज़ी हुजे, रोज़ा रखंदड़ हुजे, ज़कात ॾींदड़ हुजे, पर जेकॾहिं पाड़े खे ईज़ाए थो, अल्लाह जे नबी 3 दफ़ा अल्लाह जो कसम खणी चयो त उहो मोमिन कोन्हे। तंहिंजे करे पाड़े जो वॾो हक़ आहे, हता के गैर मुस्लिम छो न हुजे, भले गैर मुस्लिम छो न हुजे। सैयदना अब्दुल्लाह बिन अमर बिन आस घर में बकरी कुठी ऐं पंहिंजे ग़ुलाम खे चयाईं त फलाणो जेको यहूदी वेठो आहे पाड़े में उनखे गोश्त ॾेई आहे। ग़ुलाम चयो त अब्दुल्लाह हू त गैर मुस्लिम आहे, कि अल्लाह जा बाना आहे त गैर मुस्लिम पर पाड़ेसरी आहे न। ऐं अल्लाह जे नबी फरमायो मूं वटि जिब्राइल हिकु दफ़े हली आयो, एतिरे क़दुरु पाड़ेसरी जे बारे में मूंखे वसियत कयाई जो मूं सम्झो त हाणे पाड़ेसरी मिल्कियत में बि वारिस थी वेंदो। माना एतिरे क़दुरु ताक़ीद त भई सोचियो हाणे त ईद जो ॾींहुं थी चुको आहे पर अञा बि का लेट कोन्हे। अंग्रेज़ी में चवंदा आहिनि बेटर लेट देन नेवर। माण्हू बिल्कुलु कमु न करे तंहिंखां चङो आहे त वरी बि करे छॾे। वेही सोचियो असांजे पाड़े जे अंदरि अहिड़ा ॿारड़ा त कोन्हे जेके वीचारा मिसकीन हुजनि, ईद जा कपिड़ा न हुजनि, ईद जी ख़र्ची वठनि न हुजे, ईद जे ॾींहुं घर में खाधो न हुजे। असांजो फ़र्ज़ु बणिजे थो उन्हनि सां ताउन करणु। असां हज़ारे मैल दूर त ताउन करियूं ऐं जेके आहिनि असांजे पाड़े में वेठा आहिनि उन्हनि खे छॾे ॾियूं। इहो शरीयत जो हुकुम कोन्हे, यादि रखी छॾियो, इहो दीन जो हुकुम कोन्हे। पहिरीं आहे असांजो पाड़ो, चाहे गैर मुस्लिम हुजे, केर बि हुजे, केर बि हुजे, असांजो उन सां वास्तो न आहे। पाड़ेसरी आहे, उनजो असां ते हक़ आहे। तव्हां ॾिसो अल्लाह जे प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह ज़माने जे अंदरि 2 औरतूं असांजी भेनरूं बि ॿुधनि, उन्हनि जो ज़िक्र थियो मजलिस जे अंदरि। साहबा चयोसीं हिकिड़ी औरत मदीने जे अंदरि आहे, वॾी नेकोकार आहे, नमाज़ फ़र्ज़ छा तहजुद अदा कंदी आहे, ज़कात फ़र्ज़ अदा कंदी आहे, सदको बि ॾींदी आहे, रमज़ान जा फ़र्ज़ी रोज़ा रखंदी आहे, नफ़ली रोज़ा बि रखंदी आहे। गैर अन्नहा तोज़ी जीरानहा बिलिसानिहा, पर हिकिड़ो कमु कंदी आहे, पाड़ेसरिन खे ज़बान सां ईज़ाईंदी आहे। ज़बान सां ईज़ाइण माना गार गंद करणु, गिला ग़ीबत करणु, बहतान हणणु, मस्करियूं करणु, ऐब जोई करणु, चथरूं करणु, इहे सभु माना ज़बान जी तकलीफ़ में शामिल आहिनि। पाण सगुरनि फरमायो इन्नहा फिन्नार, हदीस इब्न हिब्बान जी सही सनद सां बिना हबक जे चयाऊं इहा औरत जहन्नम में। वही सोचियो मुसलमान औरत आहे, काफ़िरा त कोन्हे, नमाज़ पढ़ण वारी, रोज़ा रखण वारी, ज़कात ॾियण वारी, ऐं पाण छा था फरमाइनि, इन जे करे जो पाड़ेसरी खे ईज़ाए थी इहा जहन्नम जे अंदरि। ठीकु आहे जेकॾहिं मुवहिद आहे त हमेशह जहन्नम जे अंदरि कोन रहंदो, पर जेकॾहिं गुनाह करे थो अहिड़े क़िस्म जा त जहन्नम में वेंदो, सदा भोगण खां पोइ जन्नत में वेंदो आख़िर में, तौहीद जी बरकत करे। पर जेकॾहिं तौहीद न आहे त हमेशह जहन्नम जे अंदरि। वरी साहबा जो अल्लाह जे रसूल मदीने में हिकिड़ी ॿी औरत बि आहे, उहा नमाज़ फ़र्ज़ पढ़ंदी आहे, नवाफ़िल एतिरा अदा कोन कंदी आहे, ज़कात जेका सा माना ॾींदी आहे ऐं सदकात बि ज़्यादा कोन कंदी आहे, कॾहिं कॾहिं पनीर जा के टुकर ॾेई छॾींदी आहे, रमज़ान जा रोज़ा रखंदी आहे, नफ़ली रोज़ा बि कोन रखंदी आहे, पर पाड़ेसरिन खे कोन थी ईज़ा। पाण पर इन्नहा फिल जन्नत, इहा औरत जन्नत में आहे। वेही सोचियो केतिरे क़दुरु अहमियत आहे। ऐं ख़ुशूसन असां जेके माना पंहिंजो पाण खे मुस्लमान चवराइण वारा आहियूं, उनखे त वॾी असां ते ज़िमेदारी आइद थिए थी। पाड़े जे अंदरि जेकॾहिं तव्हां के माउ भेण ते ख़राब नज़र रखो था, तव्हांजो ईमान दुरुस्त कोन्हे। अल्लाह जे नबी फरमायो, सही जामियो सगीर जी सही हदीस आहे त जेकॾहिं को माण्हू पाड़े जे अंदरि बुछड़ाई करे थो, पाड़े जे अंदरि बुछड़ाई करे थो, इहो माना जेको गुनाह आहे, जेकॾहिं ॿी जाइ ते करे 10 गुनाह उन खां ई करो आहे कि ॿी जाइ ते माना पुछड़ाई करे थो ऐं वधी खोलियां ज़िना करे थो, ॿी जाइ ते त 10 जे मुक़ाबले में ही वधीक गरो आहे जेकॾहिं पाड़े जे अंदरि पुछड़ाई करे थो। वही सोचियो त बाज़ गुनाह अहिड़ा आहिनि जेके वक़्त जे करे ऐं जाइ जे करे उन्हनि जी शिदत वधी वेंदी आहे। तव्हां गुनाह ॿाहिरि बि करियो पर मस्जिद में करियो, गुनाह वधीक थींदो।
तव्हां खे ॿी जाइ ते गुनाह करियो, पाड़े में करियो, उहो गुनाह वधीक करो थी वेंदो। त वक़्त सां गॾु, जाइ सां गॾु गुनाह जी शिदत में बि इज़ाफ़ो थी वेंदो आहे। रमज़ान जे रोज़नि में गुनाह करियो, उनजी शिदत वधीक थींदी। तंहिंजे करे दोस्तो, ही जेके माना महीनो आयो ऐं गुज़री वियो, असांजे लाइ सम्झाणी आहे। अल्लाह ताला खां दुआ घुरूं, अल्लाह ताला असांजा रोज़ा क़बूल फरमाए, नमाज़ूं क़बूल फरमाए, ऐं रब्बुल आलमीन असांखे वरी नए सिर जज़्बे सां नमाज़ूं पाबंदी सां अदा करण ऐं अल्लाह जो घर आबाद करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अचो सभु गॾिजी अल्लाह ताला खां दुआ घुरूं, अल्लाह ताला असांजूं ख़ताऊं ऐं असांजा गुनाह माफ़ फरमाए। सुभान रब्बियल आला ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना आतिना फिद दुनिया हसनह व फिल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन्नार। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना इग़फिर लना व लिइख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान व ला तजअल फ़ी क़ुलूबिना ग़िल्लन लिल्लज़ीना आमनू रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम। रब्बना हब लना मिन अज़वाजिना व ज़ुर्रिय्यातिना क़ुर्रत आयुनिन वजअलना लिलमुत्तक़ीन इमामा। ऐं असांजा मालिक, असांजा परवरदिगार, असांजा गुनाह ख़ताऊं माफ़ फरमा। या अल्लाह, जेके बि असां रोज़ा रखिया, या अल्लाह नेकियूं कयूं, उहे सभु असांजूं तूं क़बूल फरमा। या अल्लाह, असांखे नमाज़ जी पाबंदी जी तौफ़ीक़ अता फरमा। या अल्लाह, असांखे जेके बाननि जा हक़ आहिनि से बि सुहिणे नमूने सां अदा करण जी तौफ़ीक़ अता फरमा। या अल्लाह, असांखे बि मुस्लमान भाउ जी ख़ैरख़ाई अता फरमा। असांजी दिलनि खे बुग़्ज़ ऐं कीने खां पाक फरमा। या अल्लाह, असांखे जेसि ताईं दुनिया में ज़िंदा रखी तौहीद ऐं सुन्नत ते ज़िंदा रख। जॾहिं असांखे मौत ॾी तौहीद ऐं सुन्नत ते असांजो मौत फरमा। या अल्लाह, असांजे औलाद खे, असांजी घरवारियुनि खे नेक ऐं साले बना। या अल्लाह, असांखे पाड़ेसरियुनि जा हक़ सुञाणण ऐं उन्हनि जा हक़ अदा करण जी तौफ़ीक़ अता फरमा। या अल्लाह, असांखे अज़ाब क़ब्र खां महफ़ूज़ फरमा, अज़ाब जहन्नम खां महफ़ूज़ फरमा। ऐं मालिक, जेके असांजा मुस्लमान भाइर ईमान जी हालत में गुज़ारे चुका आहिनि, तिन जी मग़फ़िरत फरमा, उन्हनि खे जन्नतुल फ़िरदौस में आला मक़ाम अता फरमा। या अल्लाह, जेके बीमार आहिनि तिन खे शिफ़ाए कामिला ऐं आजला अता फरमा। या अल्लाह, जेके परेशान हाल आहिनि उन्हनि जी परेशानियूं दूर फरमा। या अल्लाह, जेके बे औलाद आहिनि तिन खे नेक ऐं साले औलाद अता फरमा। या अल्लाह, जेके बेरोज़गार आहिनि तिन खे हलाल रोज़गार अता फरमा। या अल्लाह, तूं असांजूं परेशानियूं, असांजा गुनाह माफ़ फरमा। या अल्लाह, जेसि ताईं दुनिया में ज़िंदा रखी असांखे तुंहिंजे दीन ते क़ाइमु रख, हर गुमराही खां बचा ऐं असांजो ख़ात्मो ईमान ते फरमा। सुबहान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। तक़ब्बल अल्लाह।